नौशहर फिरोज इलाइक़े भिरिया रोड में कराची का फैसलाबाद वेंदड़ ट्रेन मिलत एक्सप्रेस जो स्टॉप बहाल कयो वियो आहे। पाकिस्तान रेलवेज़ जी इख्तियारनि पारां ट्रेन जो स्टॉप बहाल करण बाद शहरनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। शहरनि पारां ट्रेन ऐं स्टेशन जे अमले खे हार पाराए मिठाई विरहाई वई आहे। भिरिया रोड में हाणे कराची का फैसलाबाद वेंदड़ ट्रेन मिलत एक्सप्रेस जो स्टॉप हूंदो ऐं भिरिया रोड वासी कराची ऐं पंजाब जे फैसलाबाद शहर ताईं सफ़र करे सघंदा। अहिड़े ऐलान खां पोइ शहरनि तरफ़ां ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो आहे। मजीद चौहान खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। मजीद आगाह कजो, हाणे ट्रेन जेका मिलत एक्सप्रेस कराची खां फैसलाबाद वेंदी आहे, नौशहर फिरोज शहर भिरिया रोड में उन जो स्टॉप हूंदो। जी बिल्कुल, पाकिस्तान रेलवे हेडक्वार्टर्स लाहौर जे इख्तियारनि पारां कराची खां फैसलाबाद वेंदड़ ट्रेन मिलत एक्सप्रेस जो भिरिया रेलवे स्टेशन ते स्टॉप बहाल करण ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी अॻवाननि ऐं समेत शहरनि पारां रेलवे स्टेशन ते पहुची करे स्टेशन मास्टर ऐं ट्रेन जे गार्ड ड्राइवर ऐं ॿियनि अमले जो झूमरी पाए ख़ुशी जो इज़हार कंदे शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे ऐं स्टेशन अमले खे गुलनि जा हार पाराया विया ऐं मिठाइयूं विरहायूं वयूं। उन मौके ते शहरियन राणा असद, अयाज राजपूत, लतीफ़ यूसुफ, इम्तियाज़ आराई, लाला करीम पठान, वसीम आवान, मौलाना शफीकुर रहमान ऐं ॿियनि चयो त भिरिया शहर समेत नौशहर फिरोज ऐं खैरपुर ज़िले जे हज़ारे मुसाफ़िरनि खे न सिर्फ़ सफ़री सहूलतूं मिली सघंदियूं, जंहिंसां कारोबार में पिणु इज़ाफ़ो थींदो ऐं इलाइक़े जी मईशत पिणु मज़बूत थींदी। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ मजीद।